आशिक़ चयुम उनखे मकी चयुम माशूक़। आशिक़ चयुम उनखे नकी चयुम माशूक़। ख़ालिक़ चयुम खाम तूं मकी चयुम मख़लूक़। सलज तंहिं सलूक जो नाकसाए नंगियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामिर हुसैन। जलाल चांडियो 10 अगस्त 1944 ईस्वी धारे तेल के मोरे ज़िले नौशेरो फिरोज़ जे हिक नंढड़े ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनम वरितो। जलाल चांडियो जॾहिं होश संभालियो त घर जो माहौल मालवंद माण्हुनि वारो हो। थोरो वॾो थियो त जलाल जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्ज़ को कमु सेखारण लाइ मोरे में हिक उस्ताद वटि छॾे आयो। पर जलाल चांडियो जे दर्ज़ को कम में दिलि न लॻी। उते पियो मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा रेडियो टेप ते कलाम ॿुधंदो हो, जंहिं सबबि संदसि ध्यानु कलाम ॿुधण ॾांहुं वधीक हो ऐं पराया कपिड़ा सिबण बजाए ख़राबु कंदो हो। उस्ताद जी मार कुट सबबि अची उतां बेबेज़ार थियो ऐं ॻोठु अची पंहिंजो चौपायो माल चारणु लॻो। माल चारण दौरान झंगल में ठिकिरियूं पत्थर ऐं काठियूं खणी पियो वॼाईंदो वठंदो हो। झंग में ॻाइण वॼाइण वारो शौक़ु संदसि वधी वियो ऐं माल चारण सां बि दिलि न लॻियसि, जंहिं सबबि घर वारा खेसि मारींदा ऐं दड़का ॾींदा हुआ। पर संदसि संगीत सां इश्क़ थी वियो हो। संदसि संगीत सां जुनूनत जी हद ताईं इश्क़ खे ॾिसंदे जलाल चांडियो जे माइटनि बि खेसि ॻाइण जे लाइ घोटकी ज़िले जे शहर मीरपुर माथेलो में उस्ताद अली गुल महर वटि शागिर्दीअ लाइ हवाली कयो। उस्ताद अली गुल वटि जलाल चांडियो राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं पंहिंजे उस्ताद सां गॾिजी मुख़्तलिफ़ दरगाहनि ते वञी पीरनि फ़क़ीरनि जे अङण ते वेही ड्यूटी ॾियण सां गॾु ॻाइणु शुरू कयो। संदसि आवाज़ु अहिड़ो हो जो उनखे लाउड स्पीकर जी ज़रूरत बि न हुई। जलाल चांडियो जे दौर में ॻाइणु शुरू कयो त तॾहिं सिंध अंदरि गैर सिंधी फ़नकारनि जो ओज हो। हिन दौर में वॾी हिमथ पाण में पैदा करे 1970 धारे पारस कैसेट कंपनीअ तरफ़ां ऑडियो कैसेट तयारु कराई। उन्हीअ कैसेट में संदसि हिकु ॻायल कलाम हल न एॾी लोॾ करे तमामु घणी मक़बूलियत माणी, जंहिं बैदि जलाल चांडियो लाइ सिंधी संगीत में दरवाज़ा खुलण लॻा। निज ॻोठाणे अंदाज़ वारे टोपी ऐं लिबास में थोरो जिदत आई। यकतारे जी गूंज में सिंध अंदरि तॾहिं आम ॼाम थींदड़ थिएटरनि मेलनि मलाखड़नि में ॻाइणु वॼाइणु शुरू कयो त उन दौर में गैर सिंधी फ़नकारनि जूं वायूं बताल करे छॾियईं ऐं सिंध जे बेताज बादशाह फ़नकार तौरु ओज माणे वरितईं। संदसि अॻियां पोयां उन दौर में कैसेट कंपनीज़ जा मालिक पिया सलामी थींदा हुआ। सवें कैसेटूं जलाल चांडियो जूं जारी थियूं। रेडियो टेलीविज़न जा दरवाज़ा जलाल चांडियो लाइ खुली विया। 1985 ईस्वी धारे जलाल चांडियो इंतिहाई ओज वारो ज़मानो ॾिसी तॾोहिं वक़्त जे कामयाब फिल्मी हिदायतकार जनाब शाह असद पंहिंजे सिंधी फिल्म लाइ जलाल चांडियो सां वञी कचहरी कंदे खेसि फिल्म में कमु करण लाइ हामी भराई ऐं सिंधी फिल्म जलाल चांडियो ठाही। जॾहिं फिल्म जलाल चांडियो सिंध जे सिनेमानि ते लॻी त सिंधी फिल्मनि जी दुनिया में नवां बिज़नेस जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उन्हीअ फिल्म खे तमामु घणी मोट मिली ऐं सिंध जे तारीख़ में कंहिं सिंधी फ़नकार ते ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म जलाल चांडियो लाइ ठही।
जलाल चांडियो सां सिंध जा माण्हू इंतिहाई घणो प्यार करण लॻा। सिंध अंदरि पंहिंजे वक़्त जो इंतिहाई मसरूफ़ फ़नकार हो, जंहिं सबबि सिंध अंदरि सभई माण्हू पंहिंजी शादियुनि मुरादनि में घुराइण लाइ प्रोग्राम जी तारीख़ पहिरियां जलाल चांडियो खां वठंदा हुआ, पोइ पंहिंजी शादियुनि जूं तारीख़ूं तइ कंदा हुआ। हर हंधि पंहिंजे फ़नी दुनिया जे ओज वारनि ॾींहंनि में सिंधी संगीत जो भरपूर मुज़ाहिरो कयो, पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पिणु तमामु घणो ॻाए वॼाए अंग्रेज़नि खे बि हैरान करे छॾियो। छाकाणि त संदसि ॻाइण वक़्तु चपड़ी यकतारे वॼाइण सां गॾु संदसि मुंहं जो रुख, वेहणी ऐं हथनि जे बीहक वारो अंदाज़ अॼु ताईं बि फ़नकार पैदा न करे सघियो। सॼो जिस्म संदसि ॻाइण सां गॾु पियो परफॉर्मेंस कंदो हो। हू वेठे वेठे ॻाईंदो बि ईअं ई लॻंदो हो ॼणु नची रहियो हुजे। जलाल चांडियो 2 शादियूं कयूं, हिक पंहिंजे माइटनि मां नंढपण में त ॿी शादी पंहिंजे पसंदि सां कई। जलाल चांडियो पंहिंजे शुरूआती दौर खां हयातीअ जे आख़िरी लम्हनि ताईं इंतिहाई मक़बूल फ़नकार रहियो। जलाल चांडियो जानवरनि सां तमामु घणो प्यार कंदो हो। मींहूं ऐं घोड़ा पालण जो शौक़ु तमामु घणो हुयसि। जलाल चांडियो रंगीन तबियत जे मालिक हुजण सां गॾु इंतिहाई तौरु नमाज़ जो पिणु पाबंद हूंदो हो ऐं इंसानियत जी ख़िदमत सां सरशार जज़्बो रखंदड़ शख़्सियत हो। पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जे नियाणियुनि जी ॾाज ॾियण खां वठी ग़रीबनि जी मदद में अॻियां हूंदो हो। सिंध अंदरि को अहिड़ो शहर या ॻोठु न हूंदो जिते जलाल चांडियो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो न कयो हुजे। सिंध जे हिन अवामी फ़नकार जे हयातीअ जा ॾींहं 10 जनवरी 2001 ईस्वीअ ते राति जो 10:30 वॻे पूरा थी विया। मरहूम जी आख़िरी आरामगाह नौशेरो फिरोज़ जे शहर में आहे। इंशाअल्लाह उम्मीद आहे त तव्हां सॼणनि खे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सो जिन असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, तव्हां सां वरी बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी सपोर्ट करियो। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे निशान खे आल ते सेट करियो, जीअं असांजो हर नओं अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हांखे मिली सघे। ऐं मिलंदासीं हिकु नए दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।